الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا وزير له ولا بشير له ولا نذير له ولا ضد له ولا مثل له ولا مثيل له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا ونبينا وشفيعنا ونذيرنا وبشيرنا وطبيبنا وطبيب قلوبنا ومحبوب ربنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب هب لي من الصالحين فبشرناه بغلام عليم فلما بلغ معه السعي قال يا بني إني أرى في المنام أني أذبحك فانظر ماذا ترى قال يا أبت افعل ما تؤمر ستجدني إن شاء الله من الصابرين فلما أسلما وتله للجبين صدق الله مولانا العظيم
قال الله تبارك وتعالى في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दिली मोहब्बत सा ईमानी जज्बे सा नबी के सरदार रसूल ने फकदार हसनैन करीम ने नाने साईया मुझे मिठड़ी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा सब वडी आवाज सां सलाह शुमारो अयो में जेके भी दोस्त साईं जे मथा बुलंद आवाज सां दुरूद पढ़ंदा मां उन्हनि जे लाइ दुआ घुरंदुसि त रब सही उन्हनि खे बैतुल्लाह रोज़े रसूलुल्लाह जी ज़ियारत नसीब फरमाए ऐं इहा बि दुआ घुरंदुसि त रब सही उन्हनि खे निंड में ई पंहिंजे महबूब जो दीदार नसीब फरमाए हाल मुझे बयान में जेके मदीने वाले साईं जा सच्चा आशिक मुरीद वेठा हो दुरूद पढ़ो पर वडी आवाज सां पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िक व रिज़ा नफ्सिक व ज़ीनत अर्शिक व मिदाद कलिमातिक وعدد كل معلوم لك دائما أبدا أبدا يا ربي صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم मुझे भाइयों अजीजों दोस्तों ऐ बुजुर्गों आबादगार में जे बरसा गोठ हाजी खुदा बख्श जी प्यारी जमात निन्नारो कम में वारो अज अवई असा इन दीनी गरजारी में इन बरकत भरे मेड़ में मजे इंतहाई मोहतरम काबिल एहतराम साईं मोहम्मद सल्लल्लाहु साहब जे दावत इसरार थे पंहिंजे रब साईं खे राज़ी करण जे नीयत सां गॾु थिया आहियूं दरिंदर दुआ को हां तरफ से अवा ऐं सारी हाज़िरी खे मेरे बारगाह इलाही में मक़बूल व मंज़ूर कर फरमाए आमीन जो पर बुलंद आवाज़ सां मसले नवाब शाह सफर करे अवा के दुआ कर आयो हां रब से इन गोठ के आबाद फरमाए ऐं अजो के तकरीब में आयल सही जुमला जवायत ला भी दुआ गुआ अल्लाह सिवान जे भी ईमान में उम्र अमल में बचन में रिज़्क़ में घरन में बरकत अता कर फरमाए ऐ मुजाहिद साईं मुदस्सर साहब जे अल्लाह सी खिदमतन मेहनतन मोहब्बतन के कबूल कर फरमाए अवानी आडो 23 नंबर सिपाही सूरत साफात जो हिस्सो तिलावत कयो थो जैसे में अल्लाह से ये बिन नबी जो जिक्र फरमायो अब घरन जो गालाइंदा न मूसा एक नबी जो नालो हजरत इब्राहिम अलैहि सलाम आदमी नबी जो नालो हजरत इस्माइल अलैहि सलाम हजरत इब्राहिम अलैहि सलाम ऐं हजरत इस्माइल अलैहि सलाम भई अल्लाह से ये नबी थी गुज़रिया ऐं भई अल्लाह जा नबी भी हा तवरी भई पाण में पी पुट भी हा ऐं नबीयन में हजरत इब्राहिम अलैहि सलाम वो अल्लाह जो नबी आ जिस अल्लाह पाण दोस्ती रखी कई हजरत इब्राहिम अलैहि सलाम का पुछा गई कई फकुन तखलीला इब्राहिम अल्लाह तो के पंजो दोस्त क्यों बनायो तरे खुदा जे पैगंबर जनाब इब्राहिम अलैहि सलाम जवाब ॾिनो त चईन कमन करण जे करे अल्लाह इब्राहिम के पंजो दोस्त बनायो ॾाढे जो सुभान अल्लाह जेके सिंधी समझो ॾाढे जो सुभान अल्लाह जेके बलोच की समझो कुल खुशी सुभान अल्लाह जेके बिरोही समझो कुल पापो सुभान अल्लाह
जेके बलोची समझो कुल खने सुभान अल्लाह, जेके सरायगी समझो सब आखो सुभान अल्लाह, जेके उर्दू समझो सब कहो सुभान अल्लाह, जेके कुछ भी न था समझो तो बिनारे जो सुभान अल्लाह। आज रंगी जी व्याओ हाजी खुदा बख्श दुंदे जे गोठो वाला आज क्यों इब्राहिम अलैहिस्सलाम का के अल्लाह जे वाले पूछा गई इब्राहिम अल्लाह तो के पंजो दोस्त कीअं बनायो। इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब लो त चईन कमन करण जे करे अल्लाह मां इब्राहिम के पंजो दोस्त बनायो। घणा कम? 4 कम। इब्राहिम अलैहिस्सलाम के केड़ा कम हा ते अल्लाह जे पैगंबर इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब ॾिनो त अव्वल नंबर में पहिरें नंबर में इंसान जे जिस्म जे अंदर कल्बा दिला, इन कल्ब में दिल में अम्माला प्यार होंदो आ, बाबेला प्यार होंदो आ, औलाद ला प्यार होंदो आ, पर मुझे दिल में मोहब्बत हुई, प्यार हुयो, उल्फत हुई, इज्जत हुई, चाहत हुई त हिकड़े अल्लाह जे लाइ हुई। वॾे आवाज़ बुलंद आवाज़ जो उल्फत हुई, चाह हुई त हिकड़े अल्लाह ला हुई। हेठि दरी फरमाए त जॾहिं कर थियाम साञा सुपरीअ जॾहिं कर थियाम साञा सुपरीअ तरे खां तर जेतिरो हू वेल न विसरी आम अंदर रूह रेहाम सजण ओता करे। हेठि या मुरीद वई तकड़े जो सुभान अल्लाह। अञा भी वॾे आवाज़ हेॾाई वजे त दुनिया सब दया पर को तारुक में हिकड़ी लहर लो भजी जो आतिश जो अड़ा जिन रिझायो अल्लाह से तरी विया हिन तार। अञा भी वॾे आवाज़ भला भेटाई तो के खुदा क्यों मिलियो। भेटाई समझायो त तन तस्बीह मन मणियो असा तन तस्बीह कयो मन मणियो कयो दिल असा दंबूरो कयो। तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तन तुम तन तलबजो वदत सरवजन वदहु ला शरीक लहु इहो राग रगुन से सदाई सुहन निंद्र इबादत तन। सुभान अल्लाह जो हाल को माला कीअं साईं सरसा वाइदो के मुझे प्रोग्राम भगते मक्सन साहब ने गोठ में आ माला कीअं साईं जी वाइदे ते पहुतो या अयो मान जो हिनरी हाल एड़ो दुरसा जनो सकरात लगल होजे। मुझे नालो गुलाम यासीन पढ़ा बसूरत यासीन दम टुटी मोहम्मद जा आशिक बई तकरी जो सुभान अल्लाह। आई जे के बड़े आवाज से सुभान अल्लाह चंदा हिन साईं के सीने से लाए दुआ तो के अल्लाह हिनन के निंद में मिठड़े मोहम्मद जो दीदार करा। जब हिनन के निंद में मुझे मुर्शिद मौला अली जो दीदार करा। मां पाण हेतरी हां अल्लाह हिनन के निंद में मुझे मुर्शिद मौला हुसैन जो दीदार करा। अजा भी बई तकड़ी जो सुभान अल्लाह। बड़े आवाज से जो सुभान अल्लाह। भेटाई तो के अल्लाह के मिलो भेटाई तो जद वे ही तू न विसार मत तू बिना वनी विसरी दुखा सुखा दीहरा गुंदर अंदर गुजार ला तकना तू मिन रहमतिल्लाह विरद एहो न विसार तू पाणे लहंदी सार सजन सदा जो करो। अवल ना अल्लाह जो तो ही मंज हंधाए कोई पाए पांद बीच में सब डोह डमर बख्शाए कावर गुस्से दूर खां पहली जान बचाए इश्क अरबी जाम सा रखी नी हने भाई मिठो ना मोहम्मद जो तू रगर गम जर जाए त नागा तो जो ना लिख जे लाउ सरे लतीफ जाश कबई तकड़े जो सुभान अल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब दो त मुझे दिल में प्यार हो मोहब्बत हुई त कहजेला अल्लाह जेला हुई। अजा वडे आवाज मुझे दिल में मोहब्बत हुई अल्लाह जेला हुई मुझे दिल में प्यार हुयो अल्लाह जेला हुयो। ऐ बे नंबर में ही कम कयम हर मानव के जान प्यारी। उस्ताद है बुजू मते कर बाबा खोल माशाल्लाह। मुझे पेरी मोली पुछा कंदा लाउड वारा चन्नू आहे पेरी पोरी असा उत्तर दे लाड़ दे पेरी चन्नू आहे लाउड खोल जे दिल से लाउड खोली त रंग जी वींदे कंजूसी कई त वो रन जी वींदे। मां भी फकीर मौलवी है माशाल्लाह लाउड हिन जा मुखे वणिया। मां इनके दुआ तो क्या अल्लाह इनके जन्नत में भी ठीक हो छे तो काम करे जिंदगी न छुटे बई रगड़ जो बड़े आवाज। इब्राहिम अलैहिस्सलाम जवाब दिनो त बे नंबर में ही कम कयम हर मानव के जान प्यारी कंडे जो ईजा बर्दाश्त न थे।
अब तवज्जो है बाह जो तौ बर्दाश्त न थे सिज जी गर्मी तपश बर्दाश्त न थे मामूली रहड़ लगी वने बर्दाश्त न थे पर बाबल वारन मिली बाबल जे बादशाह नमरूद मुझे सरण जो इंतजार कयो मुझला गुरूरी अला हथियार कयो वियो मुझला बाह बारी वई पर मुझी उन वक्त जान ते नजर न हुई रब रहमान ते नजर हुई अन्या बोले आवाज भाई तो सुभान अल्लाह अरे इब्राहिम अलैहिस्सलाम के रसल में बधाऊं अब्बो दुश्मन अम्मा दुश्मन पर वाह मुझा अल्लाह तो की पंजे प्यारे नबी इब्राहिम अलैहिस्सलाम जी अराह में निगहबानी कर बड़े आवाज से सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम ने रहमत जे मलाइका लही आया ये मलाइका जो खुदा जे नबी ओ इब्राहिम नबी अवाज ला गुरुयरा तैयार करायो विवा इब्राहिम नबी अवा हुकुम फरमायो इन गुरुयरा के माखड़ी समुंड जे हवाले कया माशाअल्लाह यो जनरेटर ब्या खणी अचो बटे असा मावायद मगे चंदो न बाबा असा तूफानी मौलवी है चोरी जमल खोलिया से जमल कुरान जो लाटू खोलियो से तो जाए कोने इंशाल्लाह रंग जी भी डाले जो सुभान अल्लाह बुलंद आवाज जो सुभान अन्या भी बड़ी आवाज एकल मलाइकन इब्राहिम नबी के अल्लाह नबी 14 ककरन के ठोबारी बरसात वसाया एकल फरिश्तन जो अल्लाह नबी अबा जो त गुरु यरा खड़ी समुंड जे हवाले गया इब्राहिम नबी पूछा बियो करे मलाइकन का ओ मलाइको ता के मोकलियो गया इब्राहिम मोकलियो कोई कोने पंजे तरफ आया हो इब्राहिम नबी जवाब दे ए मलाइको अमा भी मखलूक हो मां भी मखलूक हां हर मखलूक थी करे मदद मखलूक का फरा यो खड़ी लगे जुगाइल तो मदद उन्हीं का दुर्भराज को जान जो पालन हारा हलंदा लाउडो या न पूरा थी इंजरी ओ थोड़ो खोली न पुट आवाज इन थोड़ो डाले जो सुभान अल्लाह बड़ी आवाज इब्राहिम अलैहिस्सलाम जे जुबान ते जे के लफ्ज हा बड़े जो हस्बी अल्लाह अन्या भी बड़ी आवाज हस्बी अल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमल नसीर अन्या भी बड़ी आवाज लाउड द्वारा गुलाम नबी मदो छड़े विया अल्लाह अकबर उजारा कोल ला अबाब दुनाली का दे खणी तरखा भाई ये कड़ी जो सुभान अल्लाह माशाअल्लाह कबूल फरमाए अने लाउड के थोड़ो मुझे मुंह दिखा अरे हे कर लाउड के मुंह डाले जो सुभान अल्लाह अल्लाह जी नबी मदद के खवरती मददगार के अन्या बड़ी आवाज आहे भी अल्लाह जो नबी पर सदे दिन यार मुने दुखी घड़ी में सदो के कही अन्या बड़ी आवाज बेटे तो के शाखा वनी छो तू बेली रही बेन जो वठ कंज का करीम जी जग जो वाली जो सौखो हुंदो सो जो डिस्को अल्लाह बेटे तो जे बनी छो कार हित न गोली हो तके हो लिखो कीन लतीफ जे बारो चोबे पार थी सती बद संदरो बिरत पनोसी पार उनाए नेन ने आर्द तो में धेरो तो सजो बड़ी आवाज इब्राहिम अलैहिस्सलाम ये खिमा पानी जन्नत प्यागा आसमान में निगाह करे तो जमे जय हस्बी अल्लाह अन्या भी बड़ी आवाज हस्बी अल्लाह व निअमल वकील निअमल मौला व निअमल नसीर अब समझ मददगार केरा
अञा भी वॾे आवाज़ सां सब जी मदद करण वारो केरु आहे? अधु घणी जो हिकिड़ो अल्लाह आहे। अॼु मां पैगाम थो ॾियां हेॾे आल मुरे त हर ॾुखी सुखी घड़ीअ में सॾु उन हिकिड़ी अल्लाह खे कबो, मदद उन अल्लाह खां वठो। ॾाढे जो सुभान अल्लाह। अशवारे फरमायो मुझे खलील अवा गलती न कयो, अवा भी मुझे अड़ा भी मुझे ओ मुझे खलील ई अड़ा जे अंदर लण तव्हां जो कम अड़ा के हुक्म करे लगे जन्नत जो बाग बनण मुझो कम। ॾाढे जो सुभान अल्लाह। वॾे आवाज़ खुदा पास ॻाल्हायो कुल्ला या नारकूनी बरदु सलाम अला इब्राहीम। अञा भी ॾाढे जो सुभान अल्लाह। अल्लाह जो हुकुम आयो बाहरे हेॾे हर मुड़े अल्लाह जे अमर सां हेॾे हर मुड़े परंदड़ बाहि थधी थी वई। इब्राहिम जी नबी ये जो अड़ा जे अंदर आयो अल्लाह कुदरत सां सुकल थोड़ा सावा करे ॾेखारिया। गुलन वारियूं डारियूं गुल झले बीह रहियूं, मेवे वारा थोड़ा मेवा झले बीह रहिया। 40 रातियूं इब्राहिम अलैहिस्सलाम अड़ा जे अंदर हो, वार खे बि ईज़ा न आयसि। वॾे आवाज़ सड़े लतीफ़ फरमायो त कख सड़े पन सड़े सड़े साओ गाओ पर जिन्ही शान अल्लाह कौन अजी तन खे। अञा भी वॾे आवाज़ हे ॼाण मुड़ी बकम ऐं 3 नंबर में इब्राहिम अलैहिस्सलाम खल्ला जो हुकुम आयो ओ मुझे खलील जी मुझे रब्बे जलील हाजरा इस्माइल के पाण का जुदा कर ऐ समूरा जो इस्माइल भी इस्माइल हुयो। औलाद में इब्राहिम नबी कहते हैं दाढ़ी वाली दाढ़ी में अच्छा वार क्या अल्लाह अजे दरवाजे ते नबी आयो। ॾाढे जो सुभान अल्लाह। आखिर मां पाणी जन्नार भाई तुझे अल्लाह मां तुझो नबी हा तुझे तोई दजा वायद करे जेरे घर में इंदो हा मुजी नजर हाजरा ते पवंदिया शान ते पवंदिया अल्लाह मुके घर में बाबे जो वारी पर कोने तुझे नबी हा रब तुझे दर ते आयो हा। आखिर मां पाणी जन्नार भाई जो का दुआ पियो करे जे दो रब हबली रब हबली मिन सालिहीन। अञा भी वॾे आवाज़ थोड़ो खोलीस मिठो हाणे ठहंदासीं कोन लाउड तुंहिंजो सफ़ा दम कमु छॾे विया। अॼु मुंहिंजूं गेरूं अॻिते पयूं आहिनि जे मां डबल टॉप ऐं 5 गेर आहिनि त मतिलबु बायूं निकिरंदियूं लाउडनि में। ॾाढे जो सुभान अल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह ॿई तकड़े जो सुभान अल्लाह। बस इहो थोरो वधाए गिरी रंगजी वे बाबा। ॾाढे जो सुभान अल्लाह। हेॾे हाल मुझे अल्लाह जो भी औलाद कंहिंखां ॿियो घुरे। अञा वॾे आवाज़ गाॻो रब्बे हबली मिन सालिहीन। अल्लाह मुझे सारे बजोड़े हेॾे हाल मुझे रब ॾींहं ते आयो त जोड़ो पुटनि जो नहीं बीबी सारा मां इसहाक साईं आयुसि ऐं बीबी हाजरा साइण मां इस्माइल साईं आयुसि। हेॾे हर मुड़े हज़रत इसहाक भी अल्लाह जो नबी बणियो, हज़रत इस्माइल भी अल्लाह जो नबी बणियो, पीउ बि नबी त ॿई पुट भी अल्लाह जा नबी। भाई इसहाक अलैहिस्सलाम वॾो थियो, शादी थी हज़रत इसहाक साईं जी। इसहाक अलैहिस्सलाम के पुट ॼायो हज़रत याकूब अलैहिस्सलाम, उहो भी अल्लाह जो नबी। भाई याकूब अलैहिस्सलाम के अल्लाह 12 पुट ॾिना। भाई 12 पुटनि में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी। हेॾे हाल मुड़े पीउ बि नबी जो पुट भी अल्लाह जो नबी। अञा भी वॾे आवाज़ वॾे जा मुड़े हेॾे हाल मुड़े शहजादो जायो अञा इब्राहिम साईं सिक पूरी न कई अमा हाजरा पंहिंजे बचे मां अञा सिक पूरी न कई। अल्लाह जो इम्तिहान आयो ओ मुंहिंजा खलील हाजरा इस्माइल खे वञी ॿिनि पहाड़नि जे विच में छॾे झंग में छॾे के बचा पंहिंजा झंग में छॾे पर वरे वाह ख़ुदा जो नबी तोखे अल्लाह प्यारो
अदा तमा बचा जंग में छड़ी दो अलाए मूसा अन्या सिक हजरत इब्राहिम सही पूरी न कई अल्लाह से इम्तिहान आयो हजरत हाजरा के भी वरदई इस्माइल शहजादो भी खई खली पानी जी को जो खारकू खणी बिन पहाड़ के विच में हेडा सफा जी पहाड़ी हेडा मरवा जी पहाड़ी बिन पहाड़ के विच में आयो खलील दी हजरत हाजरा सान के खारकू अग्या रखी मां पुटन के जंग में छड़े पोते भरियो रब जो इब्राहिम तो के कहल हां जी इजाजत भी कोने का कहल है जो भी न जरे बने तो अमा हाजरा अखिल मा पानी जन्नार वहाए पुछा भी करे इब्राहिम नबी के दो हजी सदा पे मिले जो खुदा जल भी मगे घर में कदी जंग जे हवाले कयो तो बने इब्राहिम अगर मां कसूरवार हाथ शहजाद इस्माइल त खयो इन केड़ो कसूर केड़ा जिला रात्रि अल्लाह का दुआओं गुरंदो है इब्राहिम नबी शहजादे रे भी निहारे पियो अमा हाजरा बड़े घर वाली रे भी निहारे पियो इब्राहिम नबी के गलन जी इजाजत कोने आंगुर जो इशारो मथे करे तो जे अमा हाजरा समझी इब्राहिम को जो ओ हाजरा तो खे शहजादे इस्माइल के जंग में राजी मर्दी खलील जी कोने जलील जिया अमा हाजरा समझी वही इब्राहिम ही कम कंदी हुकुम सा कियो अल्लाह जी अमर सा अल्लाह जी हुकुम सा कियो हेरे नि हारे मुड़ी एलान हेरे नि हारे मुड़ी नि हारे चवी हरी वन इब्राहिम आयो वन जी अल्लाह मुझे इस्माइल जी जंग में रहना दे राजिया तमा भी राजिया मायूं में एडी हो जन्म हेरे हारे मुड़ी खाली पानी जी खुटी वई खाको खुटी वई इस्माइल शहजादो रोए थो बीबी हाजरा सान डाडी परेशान वरी सफा जबल ते वरी सफा तलायो मरवा ते अचे वरी मरवा तलायो सफा ते इस्माइल रोए पियो इस्माइल साईं जे रोण रंग लाए छड़िया बीबी साहब जे डोण भी रंग लाए छड़िया 7 दफा डुकी जेते इस्माइल साईं खोलियो हयो रब हुकुम कयो जिब्राइल बल अल्लाह जो नालो वठी जेते इस्माइल शहजादे खोलियो हयो अल्लाह जो नालो वठी भरे जमीन दे परहण त जो कमा जमीन के फारे इनमा पानी जो चश्मो पैदा कनो अल्लाह जो डाले जो सुभान अल्लाह ये नबी ने बोतो आज ते इस्माइल सही खलो ते आयो और ये सागी जाते खुदा दे फरिश्ते जिब्रील भरे पर हयो जमीन फाटी पई पानी जो चश्मो पैदा थियो मिठो पानी थधो पानी अमा पान पीतो बजे बच्चे के प्यारी अन्या वधे जो पानी मिठे जो झोली भरे ये पानी के फराए पानी सा बई गलाए जम बीह उन्हें पानी दे नालो ही जम जो पड़जियो ओ जमजम जो पानी रगो इस्माइल सही न अल्लाह केतरन खुदा जो पैगंबर नबी रसूलन को जमजम जो पानी पीतो पर हलंदे इहो पानी आमना जी लाल मिठड़े मोहम्मद अरबी पान पीतो अरे चाचे अब्बास सही के फरमायो चाचा अब्बास वजला पानी भरिया जमजम जो प्यालो भरी अब्बास सही आयो सही अध पान पीतो अध रसूलुल्लाह जो पानी ओपर भरियो साहब दियो असा नजर कईदा जो रसूलुल्लाह जी ओपर नसीब थींदी पर मुझे सही ओ अध ओपर जमजम जो पानी वापस खूह में वेठो सजन फौद पुत्र भले कयाम जे सुबह ताई ई जमजम जो पानी मुझी उम्मत के मां मोहम्मद जी ओपर नसीब थी वने अन्या बिजाने जो सुभान अल्लाह भले आई जमजम जे पानी में अल्लाह सी वरी बरकत शिफा रखी तो जाए को ने बहरहाल अगते हल अर्ज कयम क्यों इब्राहिम अलैहि सलाम इहो कम कयो भाई चौथो इब्राहिम नबी अल्लाह जो मोहायो आखिरी प्यारी सी कुर्बान कर तेरा तो ख्वाब आयो ख्वाब से तो मैदान मिना में बड़े पुतले के दो ज़ुबान कयो इब्राहिम सही हलियो अने आयो मुड़े इस्माइल शहजादे की भी शान वरतई हर पई पी पुत्र ये मैदान मिना में आया केड़े मैदान दे ये मिना जो मैदान केड़े शहर में आ टंडे मोहम्मद खान में अरे मक्के शरीफ में जो तो सही क्यों केड़े शहर में
मक्की शरीफ में मैदान मिना हर बई पी पुट गॾु हल कन जा मुड़े हर जेको पीउ ॻाल्हायो आहे पुट सां वरी जेको पुट जवाब ॾिनो आहे पीउ खे ॿुधंदो हेॾे हर मुड़े लुन साहब अंदरि ठही वेंदो आहे अञा बि वॾे आवाज़ हां जेको पीउ थो ॻाल्हाए पुट सां ऐं जेको पुट थो जवाब ॾे पीउ खे ॿई दफ़े जो सुभाण अल्लाह सूरत साफ़ा जूं आयतूं तो पढ़ा कुरान जिन खे वणे ॿई दफ़े जो सुभाण अल्लाह ऐं दुआ तो कि अल्लाह सीनन की कुरान शरीफ जो रहमत नसीब कर अल्लाह इनन के कुरान की बरकत नसीब कर अञा भी वडे आवाज वा कुरान भलो वा तो कुरान वारा भी जो वडे आवाज साईं अब्दुल कदीर लुल साहब साईं जे मदरसे में मां जो दुआ करे आयो हां साईं जे मस्जिद में मदरसे में दुआ करे आयो हां अबाही मस्जिदूं ऐं मदरसा अवाई असां जे सुनो सिंगार वन मनियो था या नथा मनियो वडे आवाज़ अचो मुझी बोली समझो था या नथा समझो मां भी सिंधी आया बाबा हेली यार मुझे मस्जिदों ए मदरसा अवाई असांजी सूह सिंगार हन मस्जिदों बैतुल्लाह मदरसा बैतुल रसूल मस्जिदों अल्लाह जा घर हन मदरसा अल्लाह जे रसूल जा घर हेली यार मुझे जिन अल्लाह अन जे रसूल जी घर के आबाद कयो अल्लाह उन के आबाद करो वक्त मुझे इजाजत न थोड़े टाइम हेरे आया मुझे टाइम वक्त भी तेजी से गुजरंदो पियो रहे जदों मां मस्जिद ऐं मदरसे दी तलबा थी ॻाल्हायां पर एतिरी हेरे आया मुझे एतिरो अर्ज़ ज़रूर रखंदुसि कन जा मुड़ी त क़ुरान वारा भला उस्मान राविया तुम रसूलुल्लाह के फरमाइंदे ॿुधो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमा उस्मान भले में भला होए थी जेके क़ुरान पढ़ण ऐं पढ़ाए अञा वॾे आवाज़ सोने लतीफ भी फरमायो तो भली जायूं मायरूं संधियूं सालिहन मैशर जे मैदान में दाजतन ही मिलन बाकी बिन वेचारन हो जा गई अजाया गया सूरन में सलीमी ब्याजी जी मां शराबी जी मां जानी जालिम जी मां अजो कमाए वई आलिम जी मां सुभान अल्लाह वरी बने जो अञा वॾे आवाज़ लाउडे मदर कुन हेंडी हर मुरे अजो कमाए वई आलिम जी मां ऐ खुदा जो कसम अल्लाह सी उलमा जो वडो शान रखियो आ जो बेशक वरी आवाज अचो बोल बुलंद आवाज अचो अल्लाह सी आलिम जो वडो शान रखियो आ वो मोदी मरमान हेंडी हर मुरे भारत इंडिया धमकी ॾिनी पाकिस्तान खे तसा बमबारी कंदा से 160 साल बम हन असा पाकिस्तान जो सफायो कंदा से असा मछंद जी मानी जी सियालकोट में खाइंदा से पर वहेवा मुझे सिंध जा सूरी सुमरा अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरी हेंडी हर मुरे बबरलो भाई पास्ता ऐलान कई मोदी रब मोहम्मद जो कसम अगर तू माझांदे जी मानी अजी सियालकोट में खाइंदे तही मुस्तफा जा गुलाम में तकबीर जो नारो हणी असाब नाश्तो हजी उलमा देवबंद जे मदरसे में कंदा से हिकड़ी धमकी चाढ़ी या मुझे सिंध जे सूरी सुमरे हिकड़ी धमकी त मोदी जा पखर पिया वाद ओ कुरान वारन में रोबा रोब जेके ढगिए के पूजन वारा ढगिए जो पेशाब पियण वारा ओ ऐसा कलमे वारन सा मुकाबलो कंदा धाना न कढी विचूं सा उनन जा जे गाल गलत तो कया कालाए मुसो वडे आवाज सा हिकड़ी धमकी चाढ़ी थन कायदे मिलते मोल हजरत मौलाना फजल रहमान साहब ऐ कायदे संद अल्लामा राशिद साहब हिकड़ी धमकी भारत में भैया खुदा जो कसम भले यार मुरे भारत वारन खा इंडिया वारन खा चीखू निकली वई हन वाह जो अल्लाह सी उलमा जो रोब रखियो सिंध ते धारा हणी कैराल करी सिंध अगई सूरन जे वर मसाइलन जे वर चढ़ी वई कबीलाई तकरार शक कैराल करी रे यार मुरे सिंध के वरी एक दफो बीहर पोते ठिकर जी साज हुई दुख बेरोजगारी पखड़जे जी मानु छिता थियल चोर पंजन धारे ल बंजी डी ॾिठे जो धारा हन फरियो वन जेके वेठायो साईं जी बनी खणी आ कालाए मुसा मुझे मानन में वायदा जे जिन्नन जे कौम में वायदा मुके समझ पे समझा बा मानू वयो जे जिन्न आयो त पा मारी वा पढ़ाई कयां तो जाए जे कोनी असाई वादा में जिन्न पींदा हन कंजो मुडे साईं जी बनी खणी आहे
गुलामिया सीने बनी आहे। अरे मुझे राशिद साहब के केड़ी ज़मीन आ, असां मौलविन वटि कहिड़ियूं ज़मीनूं आहिनि जे सिंधू दरिया मां छह काई नाला पिया कढनि। आया ज़मीनदार जूं सुरी कन ते गरीब जे हिसाब कयो आहे त बि ॿुहारे कणिक बि ज़मीनदार खणी विया, छॾियऊं बुह बि कोन, बुह बि खाई विया। हेड़ा बुखिया हारी उहो ई सूरन में, पर ही आलिम ही दाढ़ी पटके वारा महराब ऐं मस्जिद वारा वरी बि अव्हां जे हक़ जो नारो हणी बबरलो बाईपास सां पघरवा आया आहिनि। अव्हां जे हक़ लाइ निकिता आहियूं, अव्हां लाइ निकिता आहियूं असां, न त असांखे ज़मीनूं कोन्हे। अवा तवजो आहे या कोन्हे? चओ वॾे आवाज़ सां। अव्हां जे हक़नि जे लाइ मुंहिंजा आलिम मुंहिंजा बुज़ुर्ग निकिता आहिनि। ही साईं अब्दुल कदीर लुन साहब अव्हां जे पाड़े में साईं जो मदरसो आहे, मस्जिद आहे। तवजो आहे जीअं आलिम मुंहिंजा अव्हां सां साथ ॾियनि पिया, तव्हीं बि साईं जो साथ ॾियो। मां अॼु मदरसे में ॾिसी आयो आहियां, भला मुंहिंजी नज़र कमज़ोर आहे, मदरसे में मस्जिद में काफ़ी कमु रहियलु आहे। पर साईं तव्हां हिकिड़े ॾिठो आहे, ॿियनि खे ख़बर कान्हे। हलो भला हो ॾिसी अचूं, पोइ चो दवायत कयूं। अचो हलो हलो हितां वेझो पंदा। अब कमु आहे न मस्जिद मदरसे जो। मुझे आलिमन तहां सां मल्हायो आहे त तहां बि मल्हायो। साईं मोहम्मद हसन साहब साईं किरां वियो? चो इंशाअल्लाह से आलिमन जो साथ ॾींदासीं। भला वटन होरे फलस्तीन इसराइल हमलो पियो करे, पर वहरेवा फलस्तीन तहां जो जज्बो तकबीर जा नारा हणी पिया चवनि त जान भी मोहम्मद ते कुर्बान, बच्चा भी मोहम्मद ते कुर्बान। अन्या वॾे आवाज़ चवनि पिया जान बि मोहम्मद ते कुर्बान, बच्चा भी मोहम्मद ते कुर्बान। हिकिड़ो फलस्तीनी बुजुर्ग ओ पोटा शहीद थी विया, ॾोटा शहीद थी विया, अखियुनि मां पाणी जा नार बहाए ॾोटनि ऐं पोटनि खे नियापियो पियो ॾे त ए शहीदो, अभी रसूल ख़ुदा जे कचहरीअ में मजलिस में पहुचण वारा आहियो, रसूलुल्लाह खे नियापो ॾेई चइजो त कलमे वारनि असां सां वफ़ा कान कई आहे, कलमे वारनि असां सां वफ़ा कान कई आहे, असांजे मुस्लमान भाइरनि असां सां वफ़ा कान कई आहे। हे निहार मुड़े मुंहिंजा दोस्तो ओ पैगाम ॼणायो, हाँ कलमे वारो हिकु थी वञो। ओ यहूदी हमलो पियो करे, इसराइल हमलो पियो करे, होरे भारत को असांखे धमकियूं ॾे, ही सभु यहूदी गॾु थींदा वञनि मुस्लमाननि खे हेॾे हर तबाह करण जूं साज़िशूं आहिनि। ऐं सॼा मुस्लमान मस्जिदुनि खां परे, मदरसनि खां परे, क़ुरान खां परे अॼु अज़म कयो त इंशाअल्लाह हेॾे हर वॾे जो दीन ऐं धरती जे दुश्मननि सां जंग जारी आहे ऐं इंशाअल्लाह जारी रहंदी। केड़ा केड़ा आलमन जो साथ ॾींदो? अब ॾींदो बुजुर्गनि जो साथ सभु ॾींदो। इहा इंशाअल्लाह दिलि सां कई अथव, या असांखे ॿिया ॾेखारियो साईं रमणी मौलवी साहब राज़ी थिए। हे यार दिलि सां कई अथव न इंशाअल्लाह? अञा बि वॾे आवाज़ सां ॿुधायो, दिलि सां कई अथव न इंशाअल्लाह? अॼु मां तव्हांखे पैगाम कजां, हीरा जंग मस्जिदूं बि न हुजनि, मदरसा बि न हुजनि, पर इंशाअल्लाह असां चौकनि चौराहनि ते विख विख ते मस्जिदूं मदरसा ठाहींदासीं। अन्या भी वॾे आवाज़ उणिवीह मस्जिदूं शहीद कयूं सखर में। कायदे सिंध के खबर पई, जान शेरन जी गजकोर करे जी क्रेन जे मथां बीठो हज़रत अमोदी रहमतुल्लाह अलैहि जे नक्शे कदम ते ने जान जे पुट अमल करे ॾेखारियो, हली ॾेखारी। ज़ालिमो अॼु राशिद महमूद शहीद थींदो, पर ख़ुदा जे घर खे शहीद थियण न ॾींदो। सुभान अल्लाह जो वरी बहाल कोन्हे। खैरात ॾींदव मूंखे खैरात? हाणे हिननि खे कयो तो मुलो चंदो घुरे, अरे चंदो न सुभान अल्लाह जी खैरात ॾियो। अञा भी वॾे आवाज़ भई त करी जो सुभान अल्लाह, जेके आशिक़ हो क़ुरान जा बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह माशाअल्लाह। हेॾे हर मुरे अर्ज़ु कयूं ओए उणिवीह मस्जिदूं शहीद थियल जे तमीर करे ॾेखारी। हेॾे हर मुरे अदालत में आयो, एड़ो जवाब ॾिनी जज खे जो जज जा पघर वहाई। जज चयो वली साहब ही सरकारी प्लाट ते सरकारी ज़मीन ते मस्जिदूं ठहियलूं आहिनि। जज साहब ने निहारी जी, जज साहब
जॾहिं सते तालीम पाकिस्तान जो घरे हर मुड़े वजूद रखियो वियो। पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। जे मुल्क जो बुनियाद ला इलाहा इल्लल्लाह ते हुजे, उन मुल्क में मस्जिदूं ऐं मदरसा न हूंदा त ॿियो छा हूंदो? अञा वॾे आवाज़ मुझे आलिम अव्हां जे लाइ डरी रहिया आहिनि। अज़म कयो त इंशाअल्लाह असांजो जीअण बि आलिमनि सां त मरण बि आलिमनि सां। अञा वॾे आवाज़ अचे ॾींदो न आलिमनि जो साथ, ॾींदो न बुज़ुर्गनि जो साथ। ऐं पघार वरी असांखे किथों मिले? चवां या न चवां? चवान चवान साईं गुलाम नबी साईं अब्दुल कदीर असांखे पघार रक़म किथे मिले ख़बर अथव? असां हाफ़िज़ ॻोठ में पढ़ाईनि पिया हुआ। पघार घणो आहे मौलवीअ जो? पघार 4000 रुपया। घणो? हेड़े दौर में 4000 रुपया। तूं अची असां वटि पढ़ा 4000 में हलिया। 4000 पघार सो बि कीअं? पिन थींदी असांजे लाइ। छा थींदी? हिकिड़ो पिनंदो राॼ में, ॻोठ पिनंदो, ऐं जेको पिने पियो उहो बि निभागो टाप जो कर्ज़ी। चवां या न चवां? निभागो बिना टाप जो कर्ज़ी। मौलवी वेचारे जा बच्चा इंतज़ार में बाबा सामान आणींदो, ओ ॻोठ वियो त पढ़ाइण। महीने खां पोइ मौलवी वञे पियो, ओ पघार ॾियण वारो पियो चए, और जुमू चए थो त हर महीने में 100 रुपया आउं ॾींदुसि। किरड़ो चए थो त हर महीने में 100 रुपया आउं ॾींदुसि। लीमू चए थो घटि आउं बि कोन कंदुसि, आउं बि 50 रुपया ॾींदुसि। सोभो चए थो त 200 रुपया आउं बि ॾींदुसि। तवजो आहे बा? जंहिं महिल महीनो पूरो थियो मौली साहिबा ॾियो त 2 ॾींहं छुटी करे ॻोठ वञा, बच्चा इंतज़ार में आहिनि। लीमे जे पुठियां डोड़ूं 50 हला करे, लीमू आहे कोन। साईं आहे जे कोन्हे? लीमू लभे कोन। हलो ठीकु। चिभड़ आहे, चिभड़ चयो त 100 रुपया आउं ॾींदुसि। चिभड़ बि आहे कोन। चिभड़ वियो आहे सखर। हाणे पिने ओहो पिनी पिनी असांखे 4000 मिलनि, वरी असांखे ॾियण वारो, वरी पघार ॾियण वारो। मौली साहिब 2000 हींअर खयो वञ, 2000 वरी अॻे तोखे गॾे ॾींदुसि। अलाह करे त राति मरी ॾाइण मुल्ला जा पैसा थो खाए। आहे जा कोन्हे? असां त वैल आहे, ख़ुदा जो कसम वैल आहे असां सां। सम्झो पिया न पिया सम्झो? ऐं आख़िरी ॻाल्हि करे पोइ तव्हांखां इजाज़त वठां। असां वैल आहे वॾो। ओ असांजो क़दुरु कयो। हाणे अबू बकर कोन ईंदो, हाणे उमर साईं कोन ईंदो, उस्मान अली कोन ईंदा, अमीर मुआविया कातिब वही हाणे कोन ईंदो, मौला हुसैन जहिड़ी हस्ती हाणे कान ईंदी, हसन हुसैन जहिड़ियूं हस्तियूं हेॾे यार मोड़े हाणे कोन ईंदियूं। ओ जेके हिन वक़्तु ही हाफ़िज़ आलिम अथव, हिननि जा हथ मज़बूत कयो, सुभाणे हिननि जे लाइ बि रोंदा वठंदव। ऐं असांजे हिसाब कयूं न त तहीं असांजा कर्ज़ी निकिरंदव। अॼु जुमो पढ़ाइण वियासीं, हमरा हिकिड़ो आयो, उन्हनि जेको महिमान कचहरी के जे यारे चे मुला वेठा आहिनि छा? अथे वेठा थी मानी पैसा खाधी, चे मुला वेठा आहिनि छा? हुन चयो हा मुला वेठा। जी आउं मुलनि त ठही कोन, मुंहिंजो पिणे पोइ असां त ठहियलो, तूं कोन ठही हेॾा छो? तूं मुंहिंजो कर्ज़ी हई, ॿिए ते हिसाब कयूं। माई तोखे हलाल सां करे ॾिनी, अॼु तुंहिंजे मुलनि त ठहाए कोन, हिते न मुंहिंजो दस शई कढ माई घर मां। असीं त अॼु फतवा बाबा असां निकाह पढ़ी कोन्हे, हणंदी पातर जा छॾी अथई। हा साईं, पिड़ियो निकाह पढ़ियोसीं, ॾाॾियो तारे निकाह पढ़ियोसीं, पर ॾाॾो तड़े ॾाॾो 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 धड़े ॾाॾो, हे चए मुलनि त ठही कोन। अरे आलिमनि जा थोरा अथव। छा चयमि मूंसां ॻाल्हायो? अधु त वेठी आहे घुटकाई जमायत, हाणे वात में घुट पिया ॻाल्हाइनि किथां? ओ मूं आऊं आयुसि लाड़ में तकी रखण ॾे चूअर जमालीअ ॾे, मूंखे घुरायूं। पोड़ो हिकिड़ो अची वेठो, अमरा हिकिड़ो अछो काटन जो वॻो 9 वजे पातल नसीमुल्ला अची अॻियां वेठो, पोयां वेठो पोड़ो, पोड़े लेकर साईं धोआ मूंखे ॾे सही कोन थो। हिकिड़ो पान वात में विधई, ॿियो पान वात में विधई। मुंहिंजो चइजे हाणे कमु भलो कजे, मां जो पान तोखां न कढायां त मां मौलवी न आहियां।
ऐं जी मतलब पोड़े जो बात भरियो उथण जी के मुझे वही रात पिते वे चियाऊं थन मुझे दे पोड़ो काबू थी यो ऐं जी मतलब बात जी भरियो अची गर्मी हिन के दबियो बात जो गरम पानी बियो दफ़ो थियो मुझे वही रात हमरा अॻियां छी काटन पाए वेठो हुजे मुझे हाणे तर्स तो गुटको कढाया हो जाने ॾाढे जो सुभान अल्लाह त सभिनी चयो सुभान अल्लाह पोड़ो के चवे गंद धूणे मुझे ॾाढे जो सुभान अल्लाह न त लाउड हणंदो अथई ऐं तो चवे सुभान अल्लाह त सॼो घुटको काटन वारे जे मथां मुझे हलो बाबा ॿई रंग जी वियाओ ॿीहर बि घुटको खाई मुंहिंजे वाइज़ में पोइ वेझा आलिमनि जा थोरा अथव चओ वॾे आवाज़ सां बेशक जेके मञो था चओ आलिमनि जा थोरा आहिनि सुबुह जो टाइम थींदो न सुबुह जो हेॾे हेॾे आख़िरी ॻाल्हि पियो कयां सुबुह जो टाइम थींदो न असां वटि ईंदा वली साहब तव्हांजी दुआ सां राति छोकिरो ॼायो कंहिंजे दुआ सां चओ मौलवी साहब जी दुआ सां कंहिंजे दुआ सां हाल ॿुध आज़ान ॾे कन में तकबीर अच नाले रखण वारो केरु चो मौलवी वॾे आवाज़ सां चओ बुलंद आवाज़ सां नाले रखण वारो केरु मौलवी अॼु 8 ॾींहं गुज़रिया त वरी आयो सही तव्हांखे यादि आहे तव्हांजे दुआ सां मूंखे छोकिरो त ॼाओ पर असीं अर्जी वियासीं लो बाबा ॼाओ बेशक असां नालो सही सॼी राति निंड में शिरकतो भरे हाणे असांखे जिननि सां था वेठाईंदा फीणा रखण वारो केरु मौलवी जो नालो वॾे आवाज़ सां वठो बुलंद आवाज़ नाले रखण वारो केरु आज़ान ॾियण वारो केरु तकबीर चवण वारो केरु फीणा रखण वारो केरु मौलवी कुझु टाइम गुज़रंदो वरी सही तव्हांखे यादि आहे तव्हांजे दुआ सां मूंखे छोरो त ॼाओ पर असीं लो बाबा ॼाओ सही माशाल्लाह जवान थी वियो आहे निकाह थो करायां निकाह पढ़ायो है मौलवी तुंहिंजी वफ़ा वियायूं निकाह पढ़ाइण ऐं घोट बि अहिड़ा चंडा निभागा जो वज़ू कनी कोन छा खमाटो बि ॾे वेठा मोड़ ॿधियो ढगो वेठो अॻियां वधियो उते विहारियो अथनि असां ते हेॾे घोट सां गॾु पोइ बि असां ते टोकूं असां ते चथरूं मुला पक्को निकाह पढ़जां तुंहिंजो असां कचो पढ़ियो जा निकाह पक्को निकाह पढ़ ऐं जेके असां ते टोकूं कनि पिया ख़ुदा जो क़दम कुंवारे था घोटे था क़ुर खयो मथे ते पिया चवनि असांजी हिननि खे दावत ई कान्हे टोकूं करण वारा असां ते निकाह पढ़ण वारो केरु निकाह पढ़ण खां पोइ वरी असांखे छा मौलवी साहब महिरबानी तुंहिंजी निकाह पढ़ी अचे 100 रुपया ऐं 100 रुपया अहिड़ो जो काइदे ते मूंखे हिकिड़ी खा ई कान 22 टेपूं लॻलूं इहो क़यामत ताईं मुंहिंजे पीउ खां बि नोट कोन हलंदो हाणे जे ॾियूं था पंहिंजे छोकिरे खे बाबा ख़र्च जलसे मां आयो खर्ची ॾे ॾियूं बाबा छोकिरे वाह वञी शइ वठी आहे तो दुकानदार अरे पिणे जलसनि ते हेतिरो कमाए 100 रुपया त पिणे खे चओ त भलो तोखे ॾे न को तो दुकान वारो वठे न को तो CNG वारो वठे त वरी 100 रुपया ॾेई असांखे राज्यनि में ख्वार टंडे मोहम्मद खान टंडो गुलाम अली मातली तलार फलकर अदा मुल्ला निकाह जा पैसा था वठनि तो जाइज़ कोन्हे तब असां सब्र कयो तब असां 8 ॾींहं गुज़रिया साॻियो घोट उठ वारो चप लड़काए असांजे आॾो असांजी कहिड़ो निकाह पढ़ी माई त वेही कोन्हे 100 वारो निकाह अहिड़ो थींदो अने माई तोखे पादर न हयां त पोइ चई हाणे थो चए मला तावीज़ लिखंदो हिक टिक ची ख़ुदा जो कदम में चई त मुला तोखे में ॾियां ढगी चई ॿकर था तो खणा कमु ठाहे ॾे इहो न पहिरीं सिधो थी हा त हीअ ॾींहं ॾिसी कोन हा हाणे त जीअं असां उबती खल लाहींदासीं तो जाइज़ कोन्हे है मौलवी दुआ करण वारो मौलवी वज़ाइफ ॾियण वारो मौलवी हर मैदान दे मौलवी तो मुझे तो सा वफा कई आहे हेॾे हाणे वरी कुझु टाइम गुज़रंदो वरी ईंदा मौलवी साहब ॾाढो वियो प्यालो करे सम्झो था न था सम्झो ॾाढो ॿियो प्यालो करे गुज़ारियो तर ॾे है मौलवी तुंहिंजी वफ़ा तर ॾियण वारो
ॾाढे ॾाढे बाबा तर ॾियण वारो मौलवी उते वियायूं ऐं ॾाढो जीअं राति मोवा ख़ुदा जो कदम सोनियूं मुंडियूं पयूं आंगुर में सोनू डोरो पियो बटूं पियो पैसा पिया 30-40 हज़ार धीउ रोअण जो बहानो करे बाबा तूं न वञी हा बाबा तूं न वञी हा इहा उमिरि तुंहिंजे वञण जी कोन आई मुंडियूं बि लाहे वई डोरो बि खणी वई बटूं बि ॾाढे जो खणी वई थल्हो ॾाढो असांजे कंध में हयूं असांखे ॾाढो उन हाल में खपे जीअं राति राति मोवा पोइ दासी तड़जूं तड़ ॾियण वारो केरु ऐं ॾाढे जो हाल ॾिठोसीं ख़ुदा हिकदमि ॾाढो वंजाणो कोन्हे कारो सान पाॾो वंजाणो अधु नलको ॾाढे खपायो तॾहिं थियो आहे ॾाढो ॾिसण जहिड़ो तर ॾियण वारो मौलवी जनाज़े नमाज़ पढ़ाइण वारो मौलवी कब्रस्तान ते हलण वारो मौलवी दुआऊं भरण वारो मौलवी तुंहिंजे लाइ ख़तम पढ़ण वारो मौलवी हर मैदान ते मुंहिंजे आलिम तो सां वफ़ा कई आहे अॼु मां लुंडन साहब जो जज़्बो ॾिसां मां हे काछे जा लुंड बि ॾिसी आयो आहियां गज़ियाणी लुंड हेॾे काछो जोही कक्कड़ हेॾे हर मुड़े मां उन इलाइक़े में मोहन जो इलाइक़ो बि लुंडन सां भरियो पियो आहे होॾे मोरो लुंडन सां भरियो पियो आहे अॼु मां लुंड क़ौम वारनि जो जज़्बो थो ॾिसां कहिड़ा कहिड़ा आलिमनि जो साथ ॾींदा ही लुंड दिलेर क़ौम आहे हीअ गैरतमंद क़ौम आहे हीअ मुजाहिद क़ौम आहे जो इंशाअल्लाह जिन पथो खयो आहे जो आलिमनि जो साथ ॾींदासीं इन करे मस्जिदुनि ऐं मदरसनि जे वारसनि जी दिलि खोले ख़िदमत कयो साईं अब्दुल क़दीर रहमानी पारे जो आहे जो इंशाअल्लाह साईं जे मस्जिद मदरसे जा बि ताउन कंदासीं अब कंदाऊं न ताउन वॾे आवाज़ जो सभु ताउन कंदाऊं न ऐं इन्हनि हर मुड़े अर्ज़ु थो रखां जेके वेठा हो ओ गॾु थियो मुतहद थियो असां निशाननि ते आहियूं असांजा मस्जिदुनि मदरसा आलिम निशाननि ते असांखे कॾहिं परवाह कोन्हे फानूस बंकर हवा जिसकी हिफाजत करे वो शमा क्या बजे जिससे रोशन खुदा करे अञा वॾे आवाज़ अजम कयो त इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासीं ॾींदाऊं आलिमनि जो साथ बुज़ुर्गनि जो साथ ॾियो एॾे हर अज़म कयो त असांजो मरण बि जमीयत सां त जीअण बि जमीयत सां अञा वॾे आवाज़ ये वेठा हो ये वेठा जो जर सोने काफी देर ताईं जाई सही रहंदो असांजो बिरादर मोहतरम असांजो पटरी भाई मौलाना मुनीर अहमद की साहब बिन शलाइबा उन साईं जो भी बयान थींदो पछाड़ी दे वेंदा या विच में भजंदा जेके विच में भजंदा रहे जो सुभान अल्लाह ए विच में भजंदा जेके पछाड़ी दे वेंदा रहे जो सुभान अल्लाह जिंदगी बाकी मुलाकात का मां